मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जनाबत जी हालत में मानी खाइण ऐं पाणी पीअण ऐं सुम्हण कीअं आहे, टई कम करे सघो था। कंहिं बंदे घरवारी सां सोबत कई, रात जो टाइम न मिलियो, उन टाइम गुसल जो जाइज़ अमल आहे, रात जो सुम्ही पओ, सुबुह सां जीअं अथव मानी तयारु आहे, नाश्ते जी पाणी पियो आहे, उन लॻी आहे, ऐं अहिड़ी तरह मानी बि तयारु आहे। हथ जेको आहे धोई करे, चङी तरह हथनि खे धोई करे जनाबत जी हालत में मानी खाई सघो था, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हा, इन जनाबत जी हालत में पाणी बि पी सघो था, सुम्ही बि सघो था, हे तमामु अहादीस खां साबित आहे। जुनबी जेको बंदो आहे, जुनबी यानी घरवारे सां सोबत खां बाद में बंदो जेको नापाक थींदो आहे न, इन हालत में सुम्ही बि सघे थो, मानी खाई बि सघे थो, पाणी पी बि सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, टोटरी न थी। हा, हफ़्तो हफ़्तो तड़े में हुजे, हा साईं, हफ़्तो हफ़्तो जेको तड़े में हुजे, टे ॾींहं, इन में वरी नौसत ई आहे। घर जे अंदरि बरकत ख़तमु, कारोबार जे अंदरि बरकत ख़तमु। घरवारे सां सोबत करण खां बहितर तरीक़ो आहे सुबुह सां जेको माण्हू फजर जे टाइम गुस्सो करे निमाज़ से अचे। जेकॾहिं सफ़ा हिकिड़ो टोटी नमाज़ बि नथो पढ़े न, सुबुह सां कारोबार ते वञण खां पहिरियां जेको आहे न, गुस्सो करे पोइ कारोबार ते वञे, अल्हम्दुलिल्लाह बरकत पवंदसि।